नहमदहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बिश्रह ली सदरी यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। आयत नंबर पारा नंबर 8 सूरत अल आराफ आयत नंबर 85 यानी 85 खां वठी 94 ताईं तर्जुमो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व इला मदियन ऐं तरफ़ मदियन जे अख़ाहुम शुएबन उन्हनि जे भाई यानी उन्हनि जी क़ौम मां शुएब अलैहिस्सलाम खे मोकिलियो। क़ाल चवणु लॻो या क़ौम इबुदुल्लाह ए मुंहिंजी क़ौम इबादत करियो अल्लाह जी। मालकुम न आहे तव्हां जे लाइ मिन इलाहिन को माबूद ग़ैरहू उन खां सिवा। क़द तहक़ीक़ जाअतकुम अची वई तव्हां वटि बय्यिनतुम मिर रब्बिकुम वाज़े दलील तव्हां जे रब वटां। फ़अौफ़ुल कइल पस पूरो पूरो ॾियो माप व ऐं वल मीज़ान ऐं तोरियो वला तबख़सुन नास ऐं न तव्हां घाटे में ॾियो माण्हुनि खे अशियाअहुम उन्हनि जो सामान या उन्हनि जूं शयूं। वला तुफ़सिदू ऐं न तव्हां फ़साद करियो फ़िल अर्दी ज़मीन में बाद इस्लाहिहा पोइ उन जी इस्लाह खां। ज़ालिकुम ख़ैरुल लकुम इहो बहितर आहे तव्हां जे लाइ। इन कुंतुम आहियो अगरि तव्हां मुमिनीन ईमान वारा। वला तक़उदू ऐं न तव्हां वेहो बिकुल्ली सिरातिन हर रस्ते जे मथां तुईदून तव्हां धमकायो था व तसुद्दून ऐं तव्हां रोकियो था सबीलिल्लाहि अल्लाह जे रस्ते खां मन उनखे आमन जेको ईमान आणे थो बिही उन ते व तबग़ूनहा ऐं तव्हां तलाश कयो था उन में यानी अल्लाह जे दीन में इवजा टेढ़। वज़कुरू ऐं यादि करियो इज़ जॾहिं कुंतुम हुआ तव्हीं क़लीलन थोड़ा फ़कस्सरकुम पस हुन घणो कयो तव्हां खे। वंज़ुरू ऐं तव्हां ॾिसो कैफ़ कहिड़ो कान थियो आक़िबतु अंजाम अल मुफ़्सिदीन फ़सादिन जो। व इन कान ऐं अगरि हुजे ताइफ़तुम मिनकुम हिकिड़ो गिरोह तव्हां मां आमनू ईमान। व इन कान ऐं इहो त हो आहे ताइफ़तुन हिकु गिरोह मिनकुम तव्हां मां आमनू जे ईमान आंदो बिल्लज़ी उन ते उर्सिलतु आऊं मोकिलियो वियो आहियां बिही जंहिंसां यानी मुंहिंजी रिसालत ते। व ताइफ़तुन लम युमिनू ऐं हिकिड़ो गिरोह जे न ईमान आंदो। फ़स्बिरू पस सबर करियो हत्ता एसिताईं जो यहकुमल्लाहु एसिताईं जो फ़ैसिलो करे अल्लाह ताला बैनना असांजे विच में व हुव ख़ैरुल हाकिमीन ऐं हू बहितरीन आहे सभु फ़ैसिला करण वारनि में। क़ालल मलउल्लज़ीन चयो सरदारनि उन्हनि जिन इस्तकबरू तकबुर कयो मिन क़ौमिही उन जी क़ौम मां लनुख़रिजन्नक अलबत्ता ज़रूरु असीं कढंदासीं तोखे या शुएबु ए शुएब वल्लज़ीन आमनू ऐं उन्हनि माण्हुनि खे जिन ईमान आंदो मअक तोसां गॾु मिन क़रियतिना पंहिंजी बस्तियुनि मां औ या लतऊदुन या ज़रूरु तव्हीं वापसि पलटंदा फ़ी मिल्लतिना पंहिंजे यानी असांजे वापसि पुराणे दीन में। क़ाल चवणु लॻो हज़रत शुएब उन्हनि खे जवाबु ॾिए थो अवलो छा भला अगरचा न कुन्ना हुजूं असीं कारहीन उनखे नापसंदि करण वारा। क़दिफ़्तरैना तहक़ीक़ पोइ त तॾहिं यानी असां घड़ियो अल्लाही अल्लाह जे मथां कज़िबन कूड़ इन अगरि उदना वापसि पलटियासीं असीं फ़ी मिल्लतिकुम तव्हां जे दीन में बाद इज़ नज्जानल्लाहु पोइ उन खां जॾहिं त निजात ॾिनी असांखे अल्लाह ताला मिन्हा उन मां। वमा यकूनू ऐं न आहे लना असांजे लाइ अन इहो त नऊद असीं वापसि पलटूं फ़ीहा उन में इला सवाइ ऐं यशा अल्लाह इहो त चाहे अल्लाह रब्बुना रब असांजो।
वसिया रब्बुना घेरे रखियो आहे असांजे रब कुल शयुनि हर शइ खे इल्मा पंहिंजे इल्म सां। अलाही अलाही ते मथां अलाही जे तवकलना असां भरोसो कयो। रब नफ़्तह बैनना ए रब फ़ैसिलो कर असांजे विच में वबैन क़ौमिना ऐं विच में असांजी क़ौम जे बिलहक़ हक़ सां व अंत ख़ैरुल फ़ातिहीन ऐं तूं बहितरीन आहीं फ़ैसिलो करण वारो सभिनि फ़ैसिले करण वारनि मां। वक़ाल मलउ लदीन ऐं चयो सरदारनि उन्हनि जिन कफ़रू कुफ़र कयो मिन क़ौम ही उन जे क़ौम मां लइन इत्तबअतुम अलबत्ता अगरि तव्हां पैरवी कई शुएब जी इन्नकुम बेशक तव्हीं इदन लख़ासिरून अलबत्ता ख़सारे में पइजी वेंदा। फ़अख़ज़तहुमुर रजफ़तु पस पकड़े वरितो उन्हनि खे ज़िलज़िले फ़अस्बहू पस उहे सभु थी विया फ़ी दारिहिम पंहिंजे घरनि में जासिमीन ऊंधा किरियल। अल्लज़ीन कज़्ज़बू शुएबन उहे माण्हू जिन इनकार कयो या झुटलायो शुएब खे कअल्लम गोया के न यग़नो उहे कॾहिं आबाद थिया हुआ फ़ीहा इन्हनि घरनि में फ़ीहा इन्हनि में अल्लज़ीन उहे माण्हू जिन कज़्ज़बू झुटलायो शुएब अलैहिस्सलाम खे कानू हुआ हुमुल ख़ासिरीन उहे ई ख़सारे वारा। फ़तवल्ला पस मुंहुं फेरियो अनहुम उन्हनि खां वक़ाल ऐं चवणु लॻो या क़ौमी ए मुंहिंजी क़ौम लक़द बिलाशुबा यकीन अबलग़्तुकुम मूं पहुचायो रिसालात रब्बी पैगाम पंहिंजे रब जो व नसहतु ऐं मूं ख़ैरख़्वाही कई लकुम तव्हांजी फ़कैफ़ पोइ कीअं आसा ऐं अफ़सोस कयां अला क़ौमिन मथां उन्हनि माण्हुनि या क़ौम जे काफ़िरीन जेके काफ़िर हुआ। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।